नाज़रीन खैरपुर लॻे सियार मोरी पुल वटि इलाइक़े वासियुनि बदअमनी ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज कयो आहे, धरणो हुयो आहे, मुज़ाहिरो कयो आहे। चो त उन हवाले सां एहतिजाज करण सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा पिया ॿुधाइनि? हफ़्ते में 10 चोरियूं थी चुकियूं आहिनि ऐं वञूं था थाणे ते त कोई असांजी ॿुधे कोन थो। जंहिं हूंदे बि असां SP वटि बि पेश थियासीं 3 ॾींहं, पर अञा ताईं बि को अमल न थियो। महीननि खां बाद मज़ूरी पियो, जीअं मोटियो आहे रस्ते में वञा पियो, कैश रक़म 60,000 ऐं मोबाइल फ़ोन ज़ख़्मी कयो अथनि। वरी अकलूं कयूं आहिनि, आड़ो पाड़ो भॼी आयो आहे। उन्हनि ॿिनि खे पकतो आहे, चोरनि खे 2 भॼी विया आहिनि। उन्हनि ते पुलिस अञा ताईं का एक्शन न, जाम थिया आहिनि, कंहिंजियूं मेयूं, कंहिंजियूं गऊं, कंहिंजियूं बकरियूं, का पुलिस कुझु न। पुलिस सुकून जी निंड सुतल आहे। निंड सुकून जी कोन्हे, धक ऐं फुरूं कया था वञनि, पुलिस कुझु बि कोन थी करे। सिज लहे थो ऐं या फुर मार लॻी पई आहे, ढोर आहे, ढगी आहे, ॿध परेशान हाणे ते पकड़िया हुन फुर अमरान को पाक पुलिस बिटी बयानी थी। हे न्याज़ पुल आहे, सभई हन थाणे ते वञूं था, 60,000 ॾियो त इरफाक पकी कंदासीं, न आहे त बसि। असां ज़ुल्म आहे, असांजी मेह काजी वई आहे साईं। न ज़ोन थाणे ते असांजी NC कटी पई आहे, उनखे महीनो थी वियो आहे साईं। हिन महिल ताईं को दाद फ़रियाद कुझु ई कोन्हे साईं। भॻाऊं चङनि ॾे मठनि ॾे, कल SP साहिब परसी वियाऊं साईं, कुझु ई न थियो आहे, को असांजो एक्शन न खयो वियो आहे। सॼी इलाइक़ो परेशान आहे, काई राति ख़ाली न आहे जेका चोरी नथी थिए हिन इलाइक़े में। हिन ज़ोन थाणे तां पुछा करे ॾिसो साईं, ज़ुल्म आहे त थाणे ते न का दाद आहे न फ़रियाद आहे, कुझु ई कोन्हे। SP साहिब खे पहिरियां त असांजी अपील आहे, असांजूं 4 मेयूं चोरी थी वियूं आहिनि, अञा बि ज़ोन थाणे का बि एक्शन न खयो आहे, का बि गिरफ़्तारी न थी आहे। छलनि जूं, चंगड़नि जूं, मालेचनि जूं, मतिलबु गुल ॻाल्हि इहा आहे त पुलिस असांजे ज़ोन थाणे जी निंड पई आहे, का शइ चए नथी। असांजी डिगी मशीन पाणी वारी बि खजी वई आहे, जेकी हींअर असां 1.5 लख में वठी आयासीं, कुल 5 महीना बि न थिया आहिनि, उहा बि असांजी चोरी थी आहे। कैमरामैन आफ्ताब बल्लू सां गॾु ख़ादिम जुणी जो KTN न्यूज़ खैरपुर मीरस।